महबूब साईं, ख़ैर त आहे? तव्हां जूं अखियूं सावण जे मींहं वांगुरु पियूं वसनि। कुछ न दिलावर, कुछ भी ना थियो। बस दिल के कुछ पुरानी ॻाल्हियूं यादि अची वयूं ऐं अखियुनि में ॻोढ़ा अची विया। न महबूब साईं, ॻाल्हि त ॿी आहे। ॿुधाए मूंखे, आख़िर छा थियो आहे? हाकिम खान वेशी जानवर बणिजी वियो आहे ऐं मुंहिंजी इज़त जो शिकार करण थो चाहे। हाकिम खान जी या मजाल जो तुंहिंजो रस्ता रोक थो करे। कुझ तूं मूंखे ॿुधायो छो कोन त मां हुनजो सर कलम करे छॾियां हा? दिलावर, इहो हाकिम खान रोज़ रोज़ मुंहिंजो अॻु झले बीठो हूंदो आहे ऐं रोज़ मां रस्तो मटाए पाणी भरण वेंदी आहियां। हाकिम खान जेको तोखे परेशान कयो सो कयो, हाणे ईंदो न त पंहिंजे मौत के गले लाईंदो। न दिलावर न, तू हाकिम खान के न मारींदे। भल कुछ भी हुजे कुछ, पर हाणे हाकिम खान के मरणो पवंदो। जेकॾहिं तो हाकिम खान के मारियो त पोइ तोखे त जेल थी वेंदो। पोइ इहो त सोच, तोखां सिवाइ मुंहिंजो छा थींदो? न कुछ न, मौत हाणे हाकिम खान जो मुक़दर बणी चुको आहे। पर कुछ तू परेशान न थी, मां हाकिम खान के ईअं सरियाम कोन मारींदुसि जो मूंखे जेल थी वेंदो, पर मां हाकिम खान के हिकु अहिड़े चाल में फासाए मारींदुसि जो वरियाम खान जा 7 पीढ़ियूं भी मुंहिंजे मथां शक न कंदा। तूं दिलजाए करे वेही रख मुंहिंजे।